हिन दुनिया जे जदीद दौर में जिते समाज औरत खे बराबरी जा हक़ वठाइण में मुतहरिक आहे त ॿिए पासे अॼु बि औरत वेशी दरिंदनि खां गैर महफ़ूज़ बणियल आहे। हर ॾींहुं औरत खे क़त्ल, जिन्सी ॾाढाई समेत तशद्दुद जो निशानो बणायो वञे थो। अॼु बि सिंध अंदरि औरत हिन दौर में गैर महफ़ूज़ आहे। उस्ताद मुआशरे जो अहम किरदारु आहे जेको पंहिंजे शागिर्दनि खे मुआशरे में क़ाबिल इंसान बणाए थो। पर अफ़सोस जो कंबर शहर जे गरीबाबाद गवर्नमेंट प्राइमरी स्कूल वटि इंसानियत लॼाईंदड़ वाक़ियो पेश आयो। 27 वरनि जी सदफ़ हासलो नाले स्कूल टीचर पारां शादी खां इनकार करण ते वेशी पुलिस अहलकार खेसि गोलियुनि जो काज बणाए क़त्ल करे छॾियो। गुज़िरियल ॾींहुं कंबर शहर जे गरीबाबाद गर्ल्स प्राइमरी स्कूल मां ड्यूटी बाद घर वींदड़ 27 वरनि जी सदफ़ हासलो पंहिंजे साथी मास्तरियाणियुनि सां गॾु घर वञी रही हुई त स्कूल जे मेन रोड ते हिकु पुलिस अहलकार बीठो हो। पुलिस अहलकार ॾींहं ॾिठे जो मुसाफ़िर गाॾी जे ड्राइवर मथां फायरिंग कई त इलाइक़े में ख़ौफ़ पखेड़िजी वियो। पुलिस अहलकार फरीद हासलो स्कूल टीचर सदफ़ हासलो खे गाॾी मां लहण जो चयो त सदफ़ खेसि इनकार कयो, जंहिं ते पुलिस अहलकार तेश में अची सदफ़ मथां फायरिंग कंदे फ़रार थी वियो। फायरिंग जे नतीजे में मास्तरियाणी सख़्त ज़ख़्मी थी पई, जंहिंखे फौरी तौर कंबर जे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। हिक खां वधीक गोलियूं लॻण सबबि ऐं जिस्म मां रतु घणो वहण सबबि सदफ़ हासलो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वई। इन हवाले सां सदफ़ हासलो जे भाउ रमज़ान हासलो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त भेण सदफ़ जो साल अॻु फरीद हासलो सां निकाह थियो हो। हींअर सदफ़ फरीद सां शादी न पई करणु चाहे ऐं फरीद सां अलहदगीअ लाइ लाड़काणे जी अदालत में दरख़्वास्त पिणु जमा कराई हुई, जंहिं जी ॿुधणी 13 अप्रैल ते रखियल हुई। संदसि जे भाउ जो वधीक चवणु हो त सदफ़ खे 7 महीना अॻु IBA टेस्ट पास करण बैदि प्राइमरी स्कूल में नौकरी मिली हुई। सदफ़ खे बेदर्दी सां क़त्ल कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ P-T अलिफ़ जे अॻुवाणनि पारां एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। पर हिन महिल ताईं पुलिस पंहिंजे पटे भाई जी गिरफ़्तारी करण में मुकमल तौर नाकाम नज़र अची रही आहे। सदफ़ जे वारसनि जो इहो ई मुतालबो आहे त जवाबदारनि खे फौरी गिरफ़्तार करे मक़तूला सां इंसाफ़ कयो वञे। कोशिश डिजिटल, हैदराबाद।